कूड़ी ख़बर पखिड़ण ते 3 साल कैद ऐं 20 लख रुपया दंड जी सज़ा हूंदी। हुकूमत पीका एक्ट तरमीमी बिल क़ौमी असेंबली में पेश करे छॾियो। FIA जे साइबर क्राइम सेल खे ख़त्म करण जो फ़ैसिलो। डिजिटल राइट्स प्रोटेक्शन अथॉरिटी क़ाइम करण जी तजवीज़। अथॉरिटी खे ऑनलाइन मवाद हटाइण जो अख़्तियार हासिल हूंदो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त इंसाफ़ जो निज़ाम साफ़ शफ़ाफ़ बणाइण हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। मुक़रर मुद्दे में ट्रायल मुकमल न थियण ते नतीजा भोगणा पवंदा। ट्रायल कोर्ट में केसनि जो फ़ैसिलो 6 महीननि खां 1 साल में करणो पवंदो। PTI ॻाल्हियुनि जे चौथे दौर में शिरकत न करण जो ऐलान करे छॾियो। उमर अयूब जो चवणु आहे त PTI कमेटी ॻाल्हियुनि जे चौथे दौर में शिरकत न कंदी। ॻाल्हियुनि खां पहिरियां अदालती कमीशन क़ाइम करणु ज़रूरी आहे। कमीशन जोड़ण खां सवाइ ॻाल्हियुनि जो को फ़ाइदो नाहे। अदालती कमीशन कायम करण या न करण जो अञा को फ़ैसिलो नाहे थियो। 28 जनवरी ते PTI जी ॻाल्हियुनि वारी टीम सां चोथों गॾियल इजलास थींदो। हुकूमती कमेटी जो मेंबर इरफान सिद्दीकी। सुध सभा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त 190 मिलियन पाउंड हिकु आला सतह जो करप्शन केस आहे। तहरीक इंसाफ़ तरफ़ां मज़हब कार्ड जो इस्तेमाल सम्झ खां ॿाहिरि आहे। नेब समूरनि सबूतनि सां गॾु उन्हनि माण्हुनि में हथ विधा आहिनि। PTI बानी सियासत बदिरां पंहिंजी करप्शन जो जवाबु ॾिए। PP अॻवान शर्मिला फारूकी जो चवणु आहे त सिंध लाइ पाणी जो मसइलो अॼु जो नाहे, हमेशह रहियो आहे। सिंधु दरिया मां पाणी खंयो वियो त सिंध सोकड़े जो शिकार थी वेंदी। पाणी सननि लाइ ज़िंदगी मौत जो मसइलो आहे। पंहिंजो केस गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल में पेश कयो आहे। हुकूमत तरफ़ां CCI जो इजलास नथो घुरायो वञे। सिंध खे 190 वारे ठाह तहत बि हर साल 25 खां 30 सेको पाणी घटि पियो मिले।